ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदा कराची का लासी गोट में पुलिस एहलकारन पारा नौजवान ते तशद्दुद की वीडियो वायरल की है। बिन पुलिस एहलकारन नौजवान की तलाशी वरती ऐं खांस पैसा घुरिया ज़रियन का मालूम थो है। पैसा ॾियण का इनकार ते पुलिस एहलकारन नौजवान ते तशद्दुद कयो। अहम ख़बर है ॿीहर अवां सां नाज़रीन शेयर कंदा कराची का तलासी गोट में पुलिस एहलकारन पारा नौजवान ते तशद्दुद की वीडियो वायरल थी है। बिन पुलिस एहलकारन नौजवान की तलाशी वरती ऐं खांस पैसा घुरिया ज़रियन का मालूम थो है। बुधायो वञे पियो त पैसा ॾियण का इनकार करण ते पुलिस एहलकारन नौजवान ते तशद्दुद किया है, जैंजी वीडियो वायरल थी है। अवां धरती टीवी की स्क्रीन ते ॾिसी सघो था नाज़रीन, या अहम ख़बर है। अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं कराची का तलासी गोठ में पुलिस एहलकारन पारा नौजवान ते तशद्दुद की वीडियो वायरल थी है। बिन पुलिस एहलकारन नौजवान की तलाशी वरती ऐं खांस पैसा घुरिया ज़रियन का मालूम थो है तो पैसा ॾियण का इनकार करण ते पुलिस एहलकारन नौजवान ते तशद्दुद कयो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा आहियूं त पैसा ॾियण का इनकार ते पुलिस एहलकारन नौजवान ते तशद्दुद किया है। बिन पुलिस एहलकारन नौजवान की तलाशी वरती ऐं खांस पैसा घुरिया आहिनि। कराची के लासी गोठ का नाज़रीन यह अहम ख़बर है। अवां सां शेयर कर रहे हूँ तो कराची के लासी गोठ में पुलिस एहलकारन पारा नौजवान ते तशद्दुद की वीडियो वायरल थी है। इन हवाले से नाज़रीन अधिक तफसील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची के रिपोर्टर ज़हीर शेख असां सां लाइन ते मौजूद है। जी ज़हीर, आगाह कजो छा तफसील आहिनि? जी, कराची के अंदर कराची के इलाके लासी गोठ के अंदर एक मुबीना पुलिस मौका तशद्दुद जो वाक़ियो पेश आया हुआ। मां तव्हांखे ॿुधाईंदा त सुबुह जो जिनके मथां तशद्दुद थियो आहे लाड़काणे रवासी आहे, उनजो चवण जो आहे त मां हिकु दुकान ते बीठो हुयुमि, पुलिस वारा अची करे मूंखे 2000 पतो घुरियो। मना करण ते उन्हनि मुंहिंजे मथां तशद्दुद कयो। मोहल्ले वारा गॾु थी विया, जिन खां पोइ हुननि मूंखे छॾियो। पर हिन सां गॾु गॾु जॾहिं एसपी साहब गोठ सां ॻाल्हि ॿोल थी त हुन हिनजो चवणु आहे त इहो माण्हू हुयो, इहो मंशियात फरोश आहे, जंहिंजी लाइ हुनखे गिरफ़्तारी करण जे लाइ पुलिस एहलकार आया, पर हू गिरफ़्तारी ॾियण जी बजाय फरार थियण में कामयाब थी वियो। हिन में वधीक तफ़सील जारी आहे, हू चवंदा शाम ताईं गिरफ़्तारी छो कंदासीं। वॾी महिरबानी आगाह करण लाइ।